नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त वफ़ाक़ हुकूमत जमायत उलमा इस्लाम जे GUI जे धरणे बाबति हिकमत अमली तैयार करे वरिती आहे। ज़रीन मूजिब घरू वज़ारत धरणे जे मामले ते फ्यूज़न सेल जोड़े छॾी आहे, जंहिंमें चइनि सूबनि जे सीनियर ऑफिसरनि समेत इंटेलिजेंस एजेंसी जा ऑफिसर भी शामिल हूंदा। फ्यूज़न सेल जे ऑफिसर घरू वज़ारत एजाज शाह सां गैर रस्मी मुलाक़ात भी कई आहे। फ्यूज़न सेल धरणे जे दौरान कोऑर्डिनेशन जो हुकुम कंदो। ज़रीन मूजिब धरणे खे रोकणो आहे या न, उन हवाले सां घरू वज़ारत खे अञा ताईं खुलियल हिदायतूं न मिलियूं आहिनि। यादि रहे त जमायत उलमा इस्लाम जे सरबराह मौलाना फज़ल रहमान जी क़यादत में आज़ादी मार्च शुरूआत कराची खां थी आहे, जॾहिं त समूरे मुल्क मां काफ़िला इस्लामाबाद जे तरफ़ अची रहिया आहिनि। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं हुकूमत अपोज़िशन जे रहबर कमेटी विच में मामला तय थी विया हुआ, जंहिंखां पोइ जमायत उलमा इस्लाम ऐं इस्लामाबाद इंतिज़ामिया विच में मुआहिदो तय थी वियो आहे। मुआहिदे मूजिब जमायत उलमा इस्लाम FH9 जे आचर बाज़ार जे वेझो ग्राउंड में जलसो कंदी। हुकूमत का बि रुकावट न विझंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।